वधीक असां ॼाणींदासीं छा सूरत हाल है। रशीद साहब ॿुधाइजो छा हले पियो लाड़काणे जी तयारी में ईद जी? न न मंडियुनि में जेको माल आहे उहो तमामु वॾे तादाद में अञा मौजूदु आहे ऐं जानवर उहे जीअं 2-3 साल पोइ ते वञूं जीअं जानवर विकिरो थींदो हो ऐं वॾे तादाद में माण्हू दिलचस्पीअ सां ख़रीदारी कंदा ऐं पंहिंजे पसंदि जा जेके आहिनि जानवर वठंदा, पर हाणे जेके महांगाई आहे उन्हनि माण्हुनि खे तमामु घणो सख़्तु परेशान करे छॾियो आहे। जंगबंदी त बंदि थी वई, पर जेको महांगाई आहे ऐं तेल जा जेके अघ आहिनि उहे जेको आहे घटिजी न सघिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सूरत लाड़काणे जी आहे त लाड़काणे जे हर नंढे वॾे चौंक चौराहे ते मुख़्तलिफ़ हंधनि ते चौपाए माल जूं नंढियूं पिड़ियूं त लॻल, पर हिकु बाईपास ते जेको आहे तमामु वॾी हिकिड़ी पिड़ी अलॻि उहा लॻल आहे। पर उते जेको आहे जेके वापारी लाड़काणे ज़िले जी ॻाल्हि कजे त लाड़काणो, रतेदोरो, नवंदरो, बाकराणी, बाडरे उन समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते पिड़ियूं लॻल आहिनि ऐं उतां जा माण्हू पंहिंजा जानवर हेॾे लाड़काणे में हिते खणी अचनि पिया पिड़ीअ ते। पर अक्सर जेके वापारी आहिनि उन्हनि जो इहो उहे बि दाए रहिया आहिनि। हिकु तरफ़ जेको आहे ख़रीदार बि पंहिंजो दाऊं करे रहिया आहिनि ऐं वापारी अलॻि दाऊं करे रहिया आहिनि त महांगाई आहे ऐं ख़रीदार बि महांगाई जी दाऊं करे रहिया आहिनि। ऐं जेके ख़रीदार आहिनि, ख़रीदारनि जो चवणु आहे त जेको ढोर या जेको चौपायो माल बकरो 40,000 रुपए में असां वठंदा हुआसीं गुज़रियल साल या उन खां अॻु में, उहो हिन वक़्तु उनजो रेट डबल ॿीणो ऐं टीणो चोणो थी वियो आहे। 80,000, लख, 1.5 लख रुपए जो जेको आहे बकरो थी वियो आहे ऐं ॿियो जेके जानवर आहिनि उहे उन्हनि जा रेट बि जेको आहे तमामु वधाया विया आहिनि। को जानवर 2.5 लख रुपए जो आहे, को जानवर 5 लख रुपए जो आहे, को जानवर 8 लख रुपए जो आहे। ईअं मुख़्तलिफ़ जानवरनि जा रेट आहिनि, जंहिंजे करे जेके ख़रीदार आहिनि उहे जेका आहे सभु तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि ऐं ख़रीदार था चवनि त महांगाई जे करे जेके आहिनि उहे असां पंहिंजे पसंदि जा जेके जानवर आहिनि त उहे नथा ख़रीद करे सघूं, छो त जेको रेट आहे उहो तमामु घणो आहे। जीअं तव्हां पिड़ियुनि लाइ ॿुधायो त जेके माल जूं पिड़ियूं आहिनि उहे चौक ऐं चौराहनि ते बि लॻल आहिनि, छा हुकूमत जी तरफ़ां इहो ऐलान नाहे कयो वियो या सभिनी खे इहो नाहे चयो वियो त जेकी माल पिड़ी आहे उहा शहर खां ॿाहिरि हुजणु खपे, छो त जानवर आहिनि, का बीमारी बि आहे या घणो कुझु ॿियो थी वञे थो? छा गवर्नमेंट जी तरफ़ां को अहिड़ो ऐलान, का अहिड़ी सूरत हाल साम्हूं आई आहे? अच्छा ॾिसो, जेको नंढा जीअं चौपायो माल आहे बकरनि जी जेके पिड़ियूं आहिनि उहे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते आहिनि। जेके वॾे माल जी जेके आहे उहा वॾी पिड़ी जेकी आहे उहा बाईपास ते लॻे थी, त उन में जेको आहे छो त वॾो जानवर उते शहर तरफ़ उन्हनि जूं को पिड़ियूं कोन्हनि। नंढनि जानवर जेके बकरा आहिनि उन्हनि जूं मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ चौराहनि ते किथे 100 जेका आहे बकरा त किथे 150 बकरा ईअं माना बीठा आहिनि, उहे माण्हू उते ख़रीद कनि पिया। पर मसइलो इहो आहे त हिन वक़्तु मजमूई सूरत हाल इहा आहे त जेकी महांगाई आहे गुज़रियल साल ऐं हुन खां अॻु जी जेकॾहिं भेट कयूं त हुन में ईद उल उज़हा जीअं वेझी ईंदी हुई, उन में हफ़्तो बचंदो, हिकिड़ो ॾींहुं बचंदो, 2 ॾींहं बचंदा, त उन में जेके जानवर आहे उहे न मिलंदा ऐं विकिरो थी वेंदा अॻु में ई। हाणे सूरत हाल इहा आहे त नंढो जानवर हुजे वॾो जानवर हुजे उहो जेको आहे हिन वक़्तु ताईं उहे जेके वापारी आहिनि उन्हनि जो उहो विकिरो नथो थिए। उन जी वॾी वजह आहे महांगाई ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि जा जेके ख़र्च आहिनि उहे तमामु घणा ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधी विया आहिनि। हिकु ईद आहे, माण्हुनि जा जेके ख़र्च आहिनि ईदुनि जा अलॻि ख़र्च आहिनि, वरी जेकॾहिं जानवर वठनि था त उनजो अलॻि ख़र्च आहे। मिडिल क्लास तबिको जेको हुयो, हाणे मिडिल क्लास तबिको बि क़ुर्बानी करण लाइ जेको आहे सोचे पियो त क़ुर्बानी कजे या न कजे।